सिंध जे तालीम ऐं ثقافت वारे वज़ीर सैयद सरदार शाह सां अतालवी आसार क़दीमा जे माहिरन जी वफ़द मुलाक़ात कई। सूबाई वज़ीर सां मुलाक़ात कंदड़ बरकुनी वफ़द में शामिल प्रोफेसर वलीरिया ऐं सेरामिक स्पेशलिस्ट डॉक्टर एग्नेस पसारो शामिल हुआ। उन मौके ते ثقافت खाते जो सेक्रेटरी अब्दुल गनी सहतो, डायरेक्टर नवाजरात सिंध मंजूर कनासरो ऐं ॿिया ऑफिसर भी मौजूद हुआ। तालीम ऐं ثقافت खाते वारे सूबाई वज़ीर सरदार शाह चयो त अतालवी माहिरन ऐं ثقافت खाते गॾिजी 2012 में भंभोर जी खोटराई कई हुई ऐं खोटराई दौरान अहम कामयाबियूं मिलियूं हुयूं। उन करे वधीक कम जारी रखण जी ज़रूरत आहे। हुन चयो त खोटराई मां हासिल थियल शयुनि जी DNA, न्यूक्लियर टेस्ट ऐं केमिकल एनालाइस जो जाइज़ो वरितो पियो वञे। वफ़द ॿुधायो त भंभोर साइट जी मुक़रर कयल ट्रेंच 12 मां 14 जी खोटराई दौरान जानवरनि जे सिङनि मां बि शयूं हथ आयूं आहिनि। प्रोफेसर वलेरिया ॿुधायो त जानवरनि जे सिङनि खां सवाइ शीशो, पकी मिट्टी ऐं धातु मां ठहियल शयूं बि मिलियूं आहिनि। हुन चयो त जदीद स्क्रीनिंग जी मदद सां अंदाज़ो लॻायो वियो आहे त 330 फुट ताईं उन्हाई मां बि तहज़ीब जा आसार मिली सघनि था। डॉक्टर एग्नीस पसारो चयो त मिट्टी मां ठहियल शयुनि जी भेट ॿियनि तहज़ीबी आसारनि मां मिलियल मिट्टी जे थांवनि सां बि करे रहिया आहियूं। उन चयो त तहक़ीक़ मां शाहिदियूं मिलियूं आहिनि त भंभोर में रहण वारा ऐं मंसूरा में रहण वारा हिक ॿिए सां राब्ते में हुआ। उन मौके ते सूबाई वज़ीर सरदार शाह अतालवी माहिरन जे वफ़द खे पंहिंजी हर मुमकिन सहकार जो यकीन ॾियारियो। सैयद सरदार शाह अतालवी माहिरन जो शुक्रियो अदा कयो त हू पंहिंजी उमिरि जे उन हिस्से में तहक़ीक़ी टीम जी अॻवानी करे रहियो आहे। सूबाई वज़ीर तालीम ऐं ثقافت सरदार शाह भंभोर में नवाजरात खे महफ़ूज़ रखण जे लाइ आर्कियोलॉजिकल म्यूज़ियम जो कम बि जल्द मुकमल करण जी हिदायत कई।